सौ रोड रस्तनि ते निकिरी करे उन्हनि जे ख़िलाफ़ एतिक़ुल आलमीन वल आक़िबतुल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। इंतहाई काबिल एहतराम जनाब अब्दुल समीद भट्टी साहब, अमीर जमात इस्लामी शहर शिकारपुर, वाजिबुल एहतराम इमरान अहमद मंगी साहब, रहनुमा जस्टिस जिला शिकारपुर, साबिक चेयरमैन शिकारपुर बचाओ तारीख एडवोकेट अली असगर पवन साहब ऐं शिकारपुर शहर जा गयूर शहर वासियों ऐं गुलाम नबी मंगी साहब असांजे इन थाणे में मौजूद आहिनि। अमीर जमात इस्लामी पाकिस्तान जनाब सिराजुल हक साहब जे हुकूमत पाकिस्तान जो अवाम सरापा एहतिजाज आहे। ही सरापा एहतिजाज उन हुकुमराननि जे ख़िलाफ़ आहे जन हुकुमराननि हुकुमरानीअ में अचण खां पहिरियों जॾहिं पंहिंजो मंशूर पेश कयो हो त अवाम खे सोना ख्वाब। जमात इस्लामी शिकारपुर पारां मौजूदा घाटेट रोड महांगाई ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि? मुज़ाहिरीन जा छा मुतालिबात आहिनि? जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर में असां ख़बर शेयर कयूं पिया। जमायत इस्लामी शिकारपुर तरफ़ां हुकूमत पारां तेल क़ीमतनि में इज़ाफ़ो करण ऐं मुल्क में घाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ दफ़्तर जमायत इस्लामी का लखीदर ताईं अब्दुल समीद भुट्टो, एडवोकेट असगर अली पहोड़, मौलाना सबुतुल्लाह मंसूरी, वसीम अहमद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गिची में सुकल मानी साओ गाह हथनि में ज़ंजीर वात ते तालो हणी एहतिजाज कयो वियो। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त रियासत मदीना जो ख़्वाब ॾेखारींदड़ हुकुमराननि मुल्क के IMF ऐं वर्ल्ड बैंक वटि गिरवी रखी लूट मार जी बाज़ार गरम करे छॾी आहे। आम माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुल्क में वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी, बुख बदहाली करे मरी रहिया आहिनि। अफ़रा तफ़री, ख़ुदकुशियूं वधियूं आहिनि। जमायत इस्लामी सदर इस्लामी जमहूरियत पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां नोटिस वठण जी घुर करे थी त बुख ऐं बदहाली करे ख़ुदकुशी कंदड़नि जो केस हुकुमराननि ते दाख़िल कयो वञे ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई जो नोटिस वठी महांगाई ते कंट्रोल कयो वञे। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकार।